बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बाद, मुंहिंजा दोस्तों, अज़ीज़ो, मोहतरम नाज़रीन किराम ऐं मोमिनीन किराम, असां अॼु तव्हांजी ख़िदमत में पाड़ेसरियुनि जा हुकूक जो ॿियो प्रोग्राम खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐं पहिरें प्रोग्राम में असां तव्हांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु कयोसीं त जीअं पहिरें प्रोग्राम गुज़श्ता प्रोग्राम में असां इहो अर्ज़ु कयो त ख़ुदावंद मुताल सूरह निसा में आयत नंबर 36 में वेझेड़ा जेके तव्हांजा पाड़ेसरी आहिनि उन्हनि सां एहसान करण ऐं जेके तव्हांजा परे वारा पाड़ेसरी आहिनि उन्हनि सां एहसान करण जो हुकुम ॾिनो आहे। हाणे अॼु इहो ॾिसणो आहे त इहे वेझड़ा पाड़ेसरी कहिड़ा आहिनि, परे वारा कहिड़ा आहिनि, वेझड़ा कहिड़ा आहिनि। छा इस्लाम पाड़ेसरी जी का हद को मयार ॿुधायो आहे त केसीं ताईं तव्हांजा उहे पाड़ेसरी शुमार थी सघनि था ताकी तव्हां उन्हनि सां एहसान कयो? बिल्कुलु नाज़रीन, इस्लाम जेको आहे सलामती जो दीन आहे। बेशक उन पाड़ेसरियुनि जी हद मुयन कई आहे। मां तव्हांजी ख़िदमत में किताब मीज़ानुल हिकमत मां पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पढ़ण जो शरफ़ हासिल कयां थो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तव्हांजे घर जे हर पासे खां 40 घर तव्हांजा पाड़ेसरी आहिनि। या अल्लाह जे रसूल पाड़ेसरियुनि जी हद बयान फरमाई आहे। ऐं अहिड़ी तरह मौलाए कायनात बि फरमाइनि था, अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम पाड़ेसरियुनि जी हद बयान कंदे फरमाइनि था। साॻी किताब मीज़ानुल हिकमत ऐं हदीस नंबर 3027 आहे। मौला फरमाइनि था त मस्जिद जो जेको एहतराम आहे ऐं जेका हुरमत आहे उहा मस्जिद जे हर पासे खां 40 ज़िरा आहे। ऐं जेको पाड़ेसरी जो जेको एहतराम आहे उहो तव्हांजे हर पासे खां 40 घर आहिनि। हाणे 40 घर कीअं मुमकिन आहे त कंहिंजे पासे ॾांहुं 5 घर हुजनि, कंहिंजे पासे ॾांहुं 10 हुजनि, कंहिंजे पासे ॾांहुं घर हुजे ई कोन। 40 घर कीअं? मतिलबु तव्हां ईअं फ़र्ज़ु कयो त जेको जिते तव्हांजो घर आहे उन खां हर पासे सॼे खॿे अॻियां पोयां हर पासे अगरि लगातार 40 घर हुजनि हा त केसीं ताईं थियनि हा। इहा आहे हद। हर पासे खां तक़रीबन 160 घर थींदा। हर पासे खां अगरि हुजनि लगातार फ़र्ज़ु कयूं त केसीं ताईं 40 घर थींदो, उहा आहे हद। उहो बि तव्हांजो यानी पाड़ेसरी शुमार थींदो। अच्छा, हिते मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे चुकुमि त पाड़ेसरियुनि जी हद केतिरी आहे, यानी हर पासे खां 40 घर तव्हांजा पाड़ेसरी शुमार थींदा। ऐं उन्हनि सां असांखे एहसान करिणो आहे, उन्हनि सां असांखे सुठो सलूक करिणो आहे। ऐं ॿिया जेके इस्लाम असांखे हक़ पाड़ेसरियुनि जा ॿुधाया आहिनि उहे उन्हनि खे ॾियणा आहिनि। हिते हिकिड़ो नुक़्तो जेको मां ज़रूरी सम्झां थो बयानु करणु उहो इहो आहे त पाड़ेसरी जो इंतख़ाब, इहो हिकिड़ो मेन ऐं अहम नुक़्तो आहे हिते जेको तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो। पाड़ेसरी जो इंतख़ाब, तव्हां मसां किथे बि रहो था, कंहिं किराए ते रहो था या कंहिं शहर में घर वठणु चाहियो था, सभ खां पहिरियां पाड़ेसरियुनि खे ॾिसणो आहे। छो जो इन ॻाल्हि ते इस्लाम बि घणी ताक़ीद कई आहे त तव्हां जिथे बि वञो, जिथे बि तव्हां रहो, सभ खां पहिरियां उतां जा पाड़ेसरी ॾिसो। जीअं हिकु शख़्स आयो अल्लाह जे रसूल जी बारगाह में, या रसूल अल्लाह, मां घर वठणु चाहियां थो, मशवरो ॾियो, ॿुधायो त मां किथे वठां। त अल्लाह जे रसूल फरमाइनि था, अजारो क़ब्ल दारे, घर वठण खां पहिरियां तूं उतां जे पाड़ेसरियुनि खे ॾिस।
सब खां पहिरियां मुहिम शइ जेका आहे उतां जा पाड़ेसिरी आहिनि। घर तूं जिथे वठे वठ, जहिड़े बि शहर में घर वठणु चाहे थो वठी सघे थो, पर सब खां पहिरियां तूं उतां जा पाड़ेसिरी ॾिस त कहिड़ा आहिनि। ऐं ॿी हदीस आहे लुकमान, हज़रत लुकमान हकीम जेको आहे पंहिंजे पुट खे वसियत कंदे फरमाइनि था, या बुनैया हुमिलतिल हिजारतो वल हदीदो फलम अरा शैयन अस्कलो मिन जार सूए। ऐ मुंहिंजा फर्ज़ंद, ऐ मुंहिंजा पुट, ख़्याल रखजां पत्थरनि जो ऐं लोह जो इंसान वज़न त बर्दाश्त करे सघे थो, पर बुरे ऐं ख़राब पाड़ेसिरी जो वज़न बर्दाश्त नथो करे सघे। मुंहिंजा दोस्तो, अॼु तव्हांजी ख़िदमत में असां ॿ शयूं बयानु कयूंसीं। हिकु त पाड़ेसिरियुनि जी हद केतिरी आहे ऐं ॿियो पाड़ेसिरियुनि जो इंतख़ाब। इंशाल्लाह अॻे प्रोग्राम में वधीक पाड़ेसिरियुनि जे हुकूक बाबति तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।